पैया इन्हें सुभान अल्लाह तआला उधर जी पड़ा हो यार ही मारे जन तुझी कैया रिज़्क़ में बरकत तलजे में पैया यार ही मारे जन तुझी आसान मशहूर गजल कई दफा बुधो थव गरजी पढ़ायो यारे ही मारे परहा पचूड़ा हेला न गुणा परहा पचूड़ा हेला न गुणा आइंदे तीना चुना अमीर आइंदे तीना चुना अमीर तालिब मुझो मुर्शिद दुआ दुनिया जारब दस्तगीर दुनिया जारब दस्तगीर कसम खुदा कसम खुदा जो क्या बताई फैज़ो प्यावतदा पीर फकीर तालिब मौजो सलाम सल्लल्लाहु मोहब्बत करवारो गाना जी खिदमत में या अर्ज पे काम जे गाल ते गाल रुक जी वई हबीब करीम जे गुलाम हबीब करीम जा गुलाम साईं जे मिलाद करवारो अहले सुन्नत जो अकीदो जिते जिक्र थी दुआ मिलाद थी दुआ मुझा मदीने जा ताजदार पंजन गुलामन जो मिलाद कर जिक्र कर सना कर तारीफ कर हबीब करीम पाण बुधन था कई तरीका कई हयतों मसलन एक तरीको कहियो हुजूर पाण अचन असांजे जिक्र में महफिल में सरकार द्वारे मची वे सुभान अल्लाह मिलाद ॿुधण जो साईं जो तरीक़ो इहो सुभान अल्लाह ॿियो तरीक़ो इहो हबीब करीम तव्हांजे असांजे ज़िक्र मिलाद के ईद मिलाद नबी जे जलसे के रूहानी तरीक़े सां ॿुधण रूहानी तरीक़े सां ॾिसण टियों तरीक़ो इहो महबूब करीम और मदीने में हुजन गुंबद खज़रा में हुजन सरकार उते वेही करे कब्र अनवर में वेही करे मुंहिंजा महबूब पंहिंजे कमाल निकाए रहमत साईं पंहिंजो पाक ज़िक्र चौथो तरीक़ो इहो अल्लाह जी ज़ात बाबरकात जे महबूब करीम के मलाइका तुंहिंजो मुंहिंजो ही मिलाद कयल हुज़ूर जी दरबार में हुज़ूर जे रोज़े अतर में मलाइका तुझे मुझे मिलाद जी ॻाल्हि कनि ये मुख़्तलिफ़ तरीक़ा हुज़ूर चाहे तो पाण अचनि चाहे तो रूहानी ॿुधनि चाहे उतां ई निगाह करे ही ज़िक्र ॿुधनि चाहे हिकिड़ो फ़रिश्तो जेको अल्लाह मुक़र्रर कयो आहे जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त जुमे जी रात इज्जत वारी बरकत वारी
जी रात में जेको भी मुझो गुलाम मुते दुरूद पढ़ंदो आ सलाम पढ़ंदो आ मां मोहम्मद पाण जो दुरूद ॿुधंदो आहे इन गाल के मौलाना ज़करिया देवबंदी जे तबलीगी निसाब किताब लिखो उनमें मौलाना ज़करिया या गाल लिखे तो मौलाना ज़करिया लिखे तो केर भी मानो तबलीगी निसाब किताब जे बाब फज़ाइल दुरूद में लिखे तो कोई भी मानो कहीं भी जाएगा हुजूर ते दुरूद पढ़े हुजूर ते सलाम पढ़े दुरूद भी लिखे तो सलाम भी लिखे तो कोई भी कहीं भी मकाम था जले हुजूर ते दुरूद सलाम पढ़ंदो मुझा मदीने जा ताजदार पान पंजे गुलाम जो यो दुरूद सलाम ॿुधंदा सुभान अल्लाह मां चवंदा साईं तो चयो बिरेलवी लिखियो फलाणे लिखियो ही लिखण वारो मौलाना ज़करिया जे तबलीगी निसाब लिखियो आ तबलीगी हज़रात देवबंदी हज़रात हर मुमकिन इन तबलीगी निसाब मां दर्स ॾींदा आहिनि इन मां ॻाल्हियूं कंदा आहिनि जमात खे सेखारींदा पढ़ाईंदा वो पाण थो लिखे त किथां बि को माण्हू हुजूर ते दुरूद पढ़ंदो आहे त हुजूर पाक ॿुधंदो सुभान अल्लाह हबीब करीम से मोहब्बत करने वालो हबीब फरमाइंदा जुमे जी रात मां दुरूद ॿुधंदो बाकी रात में अल्लाह करीम जी ज़ात बाबरकार हिकिड़ो फरिश्तो मुक़रर कयो वो फरिश्तो मूं वटि दुरूद पुॼाईंदो मुंहिंजो कोई भी गुलाम कोई भी उम्मती दुनिया में कहीं भी जाए था मुझे दुरूद पढ़ंदो सलाम पढ़ंदो फरिश्तो उन जो दुरूद सलाम मोहम्मद ताईं पुॼाईंदो चवनि था हुजूर नथा ॿुधनि अलबत्ता फरिश्तो हुजूर खे ॿुधाईंदो पतो पियो एतराज़ करण वारा भी इन ॻाल्हि खे तस्लीम था कनि त फरिश्तो मलाइको सारी दुनिया मां दुरूद सलाम जो आवाज़ ॿुधंदो ॻाल्हि सम्झो था हाणे फरिश्ते खे अल्लाह मुक़रर कयो त मुंहिंजे मुस्तफ़ा जी दरबार में भी हुजूर तो जेको भी गुलाम दुनिया में दुरूद सलाम मोकले तू वो दुरूद सलाम हुजूर खे ॿुध फरिश्ते जी समा उन ॿुधणी ताक़त अल्लाह जी वधाए छॾे इज्जत में मर्तबे में मकाम में यो फरिश्तो वधीक या रसूलुल्लाह जी ज़ात वधीक सब गॾिजी चओ फरिश्तो तो हुजूर जो ड्यूटीदार उनखे त ड्यूटीअ लाइ मुक़रर कयो वियो आहे मूंखे सची यार हिकिड़ो अहिड़ो मलाइको आहे जंहिंजी अल्लाह ड्यूटी लॻाई हुजूर जी दरबार में ड्यूटीअ वारो मलाइक पूरी दुनिया जा आवाज़ ॿुधे थो पूरी दुनिया जे हुजूर जे गुलामनि खे ड्यूटीअ वारो मलाइक सुञाणे थो हुजूर जो उहो मलाइक गुलाम हुजूर जी दरबार में कासिद वारो कम थो करे हुजूर जो कासिद अगर पूरी दुनिया जे मलाइकनि जा आवाज़ भी ॿुधे थो उन्हनि खे सुञाणे भी थो हुजूर खे भी ॿुधाए थो इहो त ड्यूटीअ वारे हुजूर जे गुलाम जो कमाल आहे सची ॿुधा जे आका जो गुलाम या तकत रखे उन आका जो पंहिंजो छा शान
चओ सुभान अल्लाह। चए तो साईं इहो त अल्लाह अल्लाह ताला उन्हें फरिश्ते खे ताकत ॾिनी है। बाबा रसूलुल्लाह के अल्लाह ताकत ॾिनी है। हुजूर के भी ही मिलाद रब ॿुधाईंदो। असांजा दुरूद असांजा सलाम तंहिंजूं ॻाल्हियूं हुजूर जी दरबार में अल्लाह पुॼाईंदो। अक़ीदो असांजो इहो आहे, ईमान असांजो इहो आहे। हुजूर जीअं चाहिनि रूहानी तस्ते चाहिनि रूहानी तस्ते ॿुधी ऐं ॾिसी सघनि था। बसरी तरीक़े सां रहमत वारी नज़र सां चाहिनि ॾिसी सघनि था ॿुधी सघनि था जीअं चाहिनि। इहो हुजूर जो इख्तियार आहे। मुंहिंजा महबूब हिन मीलाद खे ॾिसनि भी त ॿुधनि भी। असांजा वालिद गिरामी हज़रत क़िबला मुफ्ती खान मोहम्मद रहमानी सब चो रहमतुल्लाह तआला अलैह 1970 धारे कमो बेश मुरीद हुआ हजरत पीर मिठा साईं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दरबार रहमतपुर शरीफ लाड़काना पान सदाई ॾींदा। एक दफ़े विया हज़रत क़िबला मिठा साईं रहमतुल्लाह अलैह वालिद गिरामी खे फरमायो क़िबला साडा जेको फेज़ दा हिस्सा है वो असां ॾे कोन लिकाईंदी। सुभान अल्लाह। समझो था सुभान अल्लाह। बुजुर्ग सिराई ॻाल्हाईंदो मूंखे त नथी अचे पर ॻाल्हि ॿुधी यादि कई अथमि वारिस साहब खां। चवण लॻा क़िबला रहमानी साहब अवां असांजा मुरीद दस्त बैत थिया लेकिन अवां जे फैज़ जो हिस्सो रब करीम जे महबूब जी दरबार मां असां वटि कोन्हे को। वालिद गिरामी फरमाइंदा अर्ज़ कयो क़िबला पोइ मां काॾे वञा? मां त तव्हां वटि ईंदो आहियां तव्हांजो मुरीद थियो आहियां तव्हांजो दस्त बैत थियो आहियां तव्हांजे हल्के फैज़ में दाख़िल थियो आहियां। जेकर मूंखे हिस्सो तव्हां वटां न मिलंदो किथां मिलंदो? हुज़ूर क़िबला आलम पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह पाण फरमाइंदा रहमानी साहब तुसां वञो वो आपे आसी। सुभान अल्लाह। राणा फकीर समझी लो छा फरमायो तुसां वञो आपे आसी वो आपे आसी केर देगा फेज जे वटि तव्हांजो हिस्सो फरमायो तव्हां वञो वो पाण ईंदो तव्हां भली ॻोल्हा पोला न कयो। वाले साहब फरमाइंदा खुदा जो करम थियो अल्लाह जी रहमत थी बदियारा गुजरिया या टे ॾियारा गुजरिया। हुजूर क़िबला मुंहिंजा मुर्शिद करीम मुझे वालिद मुर्शिद करीम हजरत क़िबला सैयद हाजी हुसैन शाह जीलानी रूडिया वारा रहमतुल्लाह तआला अलैह अय्यदुल्लाह बिरूहिल कुदस उहे बुजुर्ग आया ही रोट नवंदो कोई शाकवारी आमुर जी ताप वादी क़िबला मुर्शिद करीम हुसैन शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे दरबार तां निकता मोती शहर का इन पोइ पासे दे हजारन जो गोठ साईं जो मुरीदा हजारन जे गोठ में क़िबला हुसैन शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह जी दावता जलसो इंतजाम एहतमाम ही रोट नाए हजरत क़िबला हुसैन शाह जीलानी आमुर जी पुल ते जी पी रहा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झो था? सुभान अल्लाह।
एक रोड दवा दो अक्सर मानू असां दवाई रोड ॾिठो आहे शाख बंद पर बुजुर्ग ॿुधाइनि था त शाख जी ताप हलंदी टांगा घोड़ा वग़ैरह एॾा हलंदा किबला हुसैन जा जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह पीर पाण फरमायो मुखे ते दीन जी खुशबू थी अचे मुरीदन जो किबला खबर ना है पाण फरमाए ते का नई गाल थी का शख्सियत आई या का एड़ी गाल कि मुखे रसूलुल्लाह जे दीन जी खुशबू पई अचे मान जा किबला बियो तो कुछ कोने पर एक मौलवी साहब आयो उन्हें मदरसो खोलियो पान फरमाई बस को इतना ही तो मुझे रसूलुल्लाह दे दीन जी खुशबू हजरत किबला हमारे साहब फरमाता साईं हुसैन जा जीलानी हिते आया इन मदरसे में आया मदरसे में बैठा गालियों थियों राज जो न्याज जो कुछ देती लेती थी कुछ पूछाऊं कुछ बुधायाऊं उनका बाद में सोना हाजी हुसैन जा जीलानी रहमतुल्लाह अलैह मोती हुआ सागी का पवरतो वापस तेरा मुरीद ने कयो किबला होने मारू तुम्हारे इंतजार में कहने क्या बनियो पान फरमायो जैसे ताई अचर जो हुक्म होयो ओसी ताई आया सी ऐसी हुक्म आगे ते हुक्म को ने वापस दरगाह ते पे वनियो खल्क बैठी आज इंतजार में पान फरमाइन हुक्म इस तक साईं मोती गया वालिद साहब फरमाइन था सुबह जो आ हिता का विस दरगाह शरीफ करूंडी शरीफ साईं से मुलाकात थी मुसाफो थियो ऐं मां उते जो उते साईं का जिक्र वठी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुरीद थी फरमाना मुरीद थियण खां पोइ बांदी ना उतना ही वरी दरगाह रामपुर शरीफ हले असलार कंहिंखे ॻाल्हि न कयो तमां किबला हुसैन शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह का ज़िक्र वरतो आहे साईं जो मुरीद थियो आहे इहा ॻाल्हि कंहिंखे न कयो फरमाईंदा मां उतां ई हलियो वियुसि दरगाह रहमतपुर शरीफ पहुतुस लौड़ खाने पहुतुस साईं जी दरबार में हाजिर थियुसि पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह पंहिंजी मसनद ते वेठा पंहिंजी दरबार में वेठा मां परे हुयुसि लेकिन दरबार चली जी आते में दाखिल तुस उन मैदान में उन दालान ते उन आदर ते उन सहन ते जिते भी मिठा सी मुरीदन सा बैठा मुके जीए ॾिठाऊं परे कान सी करे हजरत किबला पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह खिली ॾिनो विच में हिकिड़ी ॿी ॻाल्हि अर्ज़ कयां साईं फरमाईंदा मां जॾहिं किबला हुसैन शाह जीलानी जी दरबार में वियुसि तो मुखे फरमायो साईं रहमानी साहब किबला तव्हां कल तो पाण मिलियासीं अॼु वरी तकलीफ़ कयो कि मूं अर्ज़ कयो किबला तव्हां जॾहिं मोटी आयो रात मुखे ख्वाब में चवण वारे चयो रहमानी साहब जंहिं वटि तुंहिंजो फैज़ लिखियल आहे उहो तोसां मिली वियो आहे